रिपोर्ट गुलज़ार अमन चांडियो शहदाद कोट एसएसपी कंबर शहदाद कोट सरदार साजिद अमीर संदोज़ोई चयो आहे त इंशाअल्लाह जल्द ज़िले खे अमन जो किलो बणायो वेंदो। उन लाइ ठोस मनसूबाबंदी कई वई आहे। सिविल सोसाइटी अमन जी बहाली लाइ पुलिस सां ताउन करे अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन शहदाद कोट प्रेस क्लब के सदर मिनहाजुल कुरान सिंध के सूबाई इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार अली सुमरो और हमाद खान सुमरो तरफा पंहिंजे एहतियात में ॾिनल डिनर के मौके ते कयो। प्रेस क्लब के अॻूणे सदर जुल्फकार हैदर सुमरो आज आने के आयल समूरन मेहमानों जो शुक्रियो कयो। एसएसपी सरदार साजिद अहमद संदोज़ोई वधीक चयो त हिन ज़िले में एसएसपी तौर मुक़ररीअ खे चैलेंज समझी कबूल कई है, छाकाणि त हिन जे चार्ज संभालण खां अॻु ज़िले में अमन अमान की सूरत हाल इंतहाई ख़राब हुई। समाजी बुराइयों ऐं ॾोहनि में मुलविस माफ़िया पंहिंजा कारोबार बचाइण लाइ मुतहद थी अमन जी सूरत हाल ख़राब करण जी साज़िश में सरगर्म थी विया, पर उन्हनि साज़िशुनि खे नाकाम बनण लाइ उपावनि जा बहितर नतीजा बरामद थी रहिया आहिनि। हिन सिविल सोसाइटी ते ज़ोर ॾिनो त जीअं ॾोखारियुनि जी माफ़िया पंहिंजे बका लाइ मुतहद थी वई आहे, तीअं अमन अमान जी बहाली लाइ आहे वे मुतहद थी पुलिस जो साथ ॾियनि। पुलिस आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि ॾोहारियुनि सां को समझौतो न कंदी। अवां ऐं ॾोहारियुनि जे पाड़ पटण लाइ हर मुमकिन कोशिशूं वरतियूं वेंदियूं। हुन वधीक चयो त ॾोहारियुनि सां गॾु खाते में मौजूद कारण ढिढुनि ऐं ॾोहारियुनि जी सहूलियत कारण अहलकारनि जे ख़िलाफ़ भी जल्द ग्रैंड ऑपरेशन कयो वेंदो। हुन मौके ते हुन सदर प्रेस क्लब दीदार सुमरो जो पिण शुक्रियो अदा कंदे चयो त हमेशा इज़त अफ़ज़ाई सां गॾु हर मुमकिन तावन पिण कयो आहे। तक़रीब में पीपल्स पार्टी सिंध काउंसिल के मेंबर सेठ भवनदास मोटवाणी, आई सर्जन डॉक्टर अब्दुल सत्तार वधो, कमर प्रेस क्लब जो अगुणो सदर नूर खोसो, मुख्तियार कार शहदाद कोट, आसिफुद्दीन लाखो, डीएसपी मोहम्मद शहजाद इलियास, एसएचओ शाहिद खान खटक, समाजी शख्सियत सिराई अब्दुल वाहिद मस्तोई, सहाफ़ी खादिम खान नगरानी, आफ्ताब राजपूत ऐं ॿिया पिण मौजूद हुआ।